साथियों, हर साल वांगे हिन साल भी जागरता पब्लिक स्कूल पाणा डार्विन डे सिंधु दरिया के किनारे सां बहकंदड़ मासूम चेहरनि सां गॾु मल्हायो वियो। साथियों, एॾो कठिन रस्तो, अल्लाह, एॾो कठिन रस्तो जंहिंते सिवाय किन मखसूस गाॾियुनि जे बि का गाॾी विरले रसंदी आहे। उते मासूम ॿारनि लॻभॻि 15 किलोमीटर ट्रैक्टर ट्राली ऐं 1 किलोमीटर दरिया जी कर्क वारीअ ते पेरे पंध हली कंधीअ ते बैठक कई। उते मासूम ॿार पंहिंजी आंदल औज़ारनि चाकू छुरी या रंबी वग़ैरह सां आली वारीअ खे कतरे मन मोहींदड़ वारीअ जा मुजस्मा ठाहिया। किन जलपरियूं ठाहियूं, किन पखी त किन गाॾियूं ठाहियूं त किन बिना मतलब जे पवारी खोटी, किन बाक़ाइदे अहिड़ियूं शयूं ठाहियूं जो उन्हनि जा असुल बक्स पे लॻा ऐं उन्हनि ॿारनि जी मिट्टीअ सां मुहबत ऐं शागिर्दनि जी आम रवाजी तइलीम सां गॾोगॾु आर्ट खे ॿारनि जे हथड़नि में सजायो वियो। उन ई मिट्टीअ सां मुहबत ऐं वारीअ सां मुहबत जे लाइ हिन मखसूस ॾींहं जो ॿारनि वटि पल पल जो हिसाब रहंदो आहे। आर्ट सां गॾोगॾु हिन प्रोग्राम में उस्तादनि जी रवाजी बंदिश बिना न हूंदी आहे। तंहिं करे ॿारनि जूं छमछलायूं ॾिसण वटां हूंदियूं आहिनि के टपा, के टपकियूं, के कलाबाज़ियूं, के बुलाटियूं पिया खॾींदा आहिनि। हिन जहिड़ी सादी कोशिश में हर ॿार पंहिंजे घरां सुबुह जो मानी तयारु करे टिफ़िन में विझी ईंदा आहिनि। हर ख़ानदान जा ॿार पंहिंजी सादी मानी, का साग सां, का गुड़ सां, बस मुहबत जी हिकु आला मिसाल जंहिंमें सभु हिक ॿिए जी मानी विरहाए दोस्तनि ऐं संगतनि खे पंहिंजे हाल जी नोयत ॾिसण ऐं एहसासनि ऐं जज़्बनि जी इंतिहा समाजी तइलीम जो बि हिकु अहम नज़ारो हूंदी आहे। ऐं उहा इलाही उबरियल ऐं घाटे खीर जी चांहि दरिया जी कंधी ते पूरे साल जे मथे जो सूर लाहे छॾींदी आहे। बसि ईअं ई सिंधु किनारे ते ठाहियल उहे मुजस्मा छॾे वापसि वञण जी करे गाॾियुनि में चढ़ी कंहिं ट्यूबवेल ते सफ़र जी उञ उझाइण लाइ बीठासीं, न त शाम जो अची घर थींदा आहियूं।